अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हमें ॾिसी रहिया आहियो सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे तव्हां चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल खे सब्सक्राइब कयो। तो नाज़रीन, अॼु जी हिन वीडियो में असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी जो मशहूर फ़नकार मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ जो ईद एल्बम अची रहियो आहे। नाज़रीन, ही ईद एल्बम तमाम धमाकेदार हूंदो ऐं इंशाअल्लाह ही ईद एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। ही ईद एल्बम ईद खां 2-3 ॾींहं अॻु में अची वेंदो।